जहन्नमी जहन्नम में होंदा। अल्लाह पाजे कुरान में ऐलान करे रहियो आ जन्नती जहन्नमी खां पुछदा दे खबर सीता में त गद होयासी बाजार में भी गद होयासी अज तू होडे हई मां हेडे हां राज कहिड़ो आ। अल्लाह जे कुरान बुधायो उन जन्नती के जहन्नमी जवाब दींदो। जन्नती पुछंदो मां जन्नत में तू जहन्नम में वयो आ केड़ो दोह कयो हुए जंहिंजे करे जहन्नम में वयो आ। रब जे कुरान दस्यो ओ जहन्नमी जन्नत के जवाब दींदो त मां छाजे करे जहन्नम में आयो हां। पहरो जवाब दींदो कालू लम नकु मिनल मुसल्ली इन करे जहन्नम में आयो हां जो अल्लाह जे निमाज ला सदड़ो थी दो हो तू भी दे होए मां बुधी अणबुधो करे छदी दो हुयसे। अज मुझे बेनियाज रब फरमायो व कज़ालिकल यौम तुनसा फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। ओ दुनिया जे अंदर मां अल्लाह जे सदके बुधी अणबुधो करण वारा मां रब जे हुक्म के बुधी अणबुधो करण वारा तो दुनिया में मां अल्लाह जे पाक घर मां सदड़ो थियो तो बुधी जवाब न दिनो। अज मां रब भी तुझी गाल बुधण जे ला तैयार न आहियां। अल्लाह जो कुरान सचो आ। जवाब दे मुसलमान झट चई वठंदो हई त नमाज कम ज़नाना रोजा सरफा रोटी दाहो थी या नियत न कर खोटी। रब जो कुरान बुधाए थो त जहन्नम में वजण वारो जवाब दींदो पहरो दलील दींदो त इन करे जहन्नम में आयो हां जो मां नमाज चो नमाज बिहो दलील केड़ो दींदो फलम नकुनु तुमुल मिस्कीन मिस्कीनन के खाधो को न खाराइंदो हुयसि। पेतियूं भरियूं पयूं हुयूं बैंकियूं भरियूं पयूं हुयूं कारोबार हुया गरीब मिस्कीन हुया उन्हनि खे कोन ॾींदो हुसि। अल्लाह ताला पनाह में रखे उन जो छा थींदो जेको चवे थो हाणे कणक काहे रहिया आहियूं हिकिड़ी बोरी ॾिए थो जॾहिं कणक लही त वरी 3 बोरियूं ॾेई छॾिजां ड्रिज रब खां मुसलमान। ओ व्याज खाइण वारा अञा कल ताज़ो हिकिड़ो हमरा सुबुह जो सवेल मोट दाह खणी आयो से मौलाना साहब फलाणे माण्हू ॾे मुंहिंजो हिसाब आहे मुंहिंजो फ़ैसिलो कहिड़ो हिसाब आहे अल्लाह जे घर में ॻाल्हि पियो कयां। चईसे विच में मूंखां 2 बोरियूं वरतियूं हुई मूंखे चई कणक लहंदी 6 बोरियूं ॾींदो मैं निहारे चयोमांसि मुंहिंजो ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिए। चई छो मूं छा कयो आहे मुंहिंजो ॾिनई घणियूं बोरियूं चई 2 वठी घणी थो चई 6 मूं चयो पोइ छो थो वठी चई पोइ पाण वाइदो कयो अथई न मूं चयो ख़ुदा जा ॿधायो व्याज आहे। चई सभई माण्हू कनि था पिया अचे मुंहिंजे लाइ व्याज अस्तगफिरुल्लाह ताला रब्बी। ऐ मुसलमान एतिरो अड़ ॼाण न थी ऐं मुसलमान रब जे ज़ात खां ड्रिज यादि रखी छॾ जेको तोखे 2 बोरियूं ॾियण ते क़ादिर आहे त हो सुभाणे तोखां 2 बोरियूं खसण ते बि क़ादिर आहे। ड्रिज मुझे बेनियाज रब खां गरीब जी मदद करनी थई रज़ाए खुदा जे तरफ खां कर रज़ाए मुस्तफा जे ला कर ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तोखे अॾे छॾे। अज़ीज़ान मन कुरान जूं आयतूं घणियूं लेकिन मौज़ू मुंहिंजो रहिजी वेंदो वक़्तु ज़ोरीअ गुज़री वेंदो चंद मिंट बाक़ी बचा आहिनि मां पोइते मोटी अचां न त लागी थियूं 5-7 कुरान जूं आयतूं पढ़ी तोखे ॿुधायां हां त मुंहिंजो बेनियाज़ रब कुरान में छा चई रहियो आहे। मोटी हलां पंहिंजे मौज़ूअ ते जेको अध में छॾियुमि मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो ओ मां अल्लाह सां सवाल करण वारा तूं ॻोठ ज़रूर हुए मगर मां अल्लाह खे भुलाए छॾी मां अल्लाह खे विसारे छॾी हाणे मुंहिंजे यार जे दरबार में आयो हई हाणे मां अल्लाह खां माफ़ी घुर मौला छा थींदो। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो वस्तगफर लहुमुर रसूल
कबूल जॾहिं मुझे महबूब जे दरड़े ते वेही करे मुझे महबूब मुस्तफा जे दरड़े ते वेही करे जॾहिं हाणे तू दुआ घुरंदे अखियुनि में गोढ़ा आणी दे मां अल्लाह बेनियाज़ मां अल्लाह चो खुदा ॾिसो पिया फलस्तीन में बेडोही मासूम पिया कुसन क़िबले अव्वल जे मस्जिद जे अंदर सेहूनी यहूदी जालिम गासिबी मुसलमानन जो खून वहाए रहा हन बेनियाज रब्बा उन जाडो काई वडी गाल नाहे अगर हिकड़ी समुंड जे छोलीअ खे मुंहिंजो रब हुकुम ॾेई छॾे इहो इसराइल त छा पर यहूदिन जो वजूद ई ख़त्म करे छॾे उन जाडो काई देर कान्हे का मुझे सुने करीम रब जे मुंहिंजा दोस्त अजीज बेनियाज़ीअ ॾे निहार मुसलमान के अल्लाह आज़माए रहियो आहे मुसलमानन जे ज़मीर के रब जी ज़ात आज़माए रहियो आहे त पंहिंजे मुसलमानन जो साथ ॾियनि था या न उन बेनियाज़ रब फरमायो ऐ मुंहिंजा बाना दुआ त तूं किथे बि घुरी हा मां रब ॿुधण वारो हा बख़्शण वारो बि मां हा मगर मां बेनियाज़ हा ॻोठे रड़ियूं करी हा दाहूं करी हा रोई हा मुंहिंजी मर्ज़ी हुई क़बूल कयां हा या क़बूल न कयां हा मर्ज़ी मां रब जी हुई हाणे तू आयो है मुझे महबूब जे दर ते काथे आयो है चो काथे आयो है मुझे महबूब जे दर ते आयो है हाणे जॾहिं तू लुड़क लाड़ी दे रुगी तुझा लुड़क न हूंदा तुझे अखड़न जा लुड़क मुझो मुस्तफा बर्दाश्त करे को न सघंदो तू रोई दुआऊं घुरदे मुझो मुस्तफा तुझे लुड़कन के ॾिसी करे पंहिंजा लुड़क लाड़ी दो महबूब तुझा लुड़क बर्दाश्त न कंदो रब वरी महबूब जा लुड़क ज़ाया न कंदो महबूब तुझे लुड़कन के बर्दाश्त न कंदो छो त मुझो महबूब तो सा प्यार करे रहियो आ मां रब पंहिंजे महबूब सा प्यार करे रहियो आ जॾहिं तुझे लुड़कन के ॾिसी मुझो मुस्तफा मां अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो को अल्लाह फरमायो छा लवजदुल्लाह अल्लाह लभी पवंदो यानी जेको तव्हां रब विञाए वेठा हो जंहिं रब खे विसारे वेठा हो दरे मुस्तफा ता मुझे हबीब जे लुड़कन जे सदके में ओहो तोखे रुठल रब मिली वेंदो आ न रुगी रब मिलंदो आ लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा रब न मिलंदो आ पर ओहो रब केड़ी सूरत में मिलंदो आ बख्शींदड़ जे सूरत में रहम कंदड़ जे सूरत में बेनियाज़ रब फरमाइंदो आ मुझे यार जे दरड़े ते अचण वारा हाणे न रुगी मां रब तोखां राज़ी हां पर मां अल्लाह तुझे गुनाहन के भी माफ़ कयो ऐं तुझे मथां रहम जा ककर भी तुझो रब वसाए रहियो आ जे थका न हुजो त बगालियूं वध दुरूद मुझे साईं दे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन 12 ताईं हलूं ॿुधां सलात मुझे साईं कुरान जी आयत पे पढ़ियम ज़हन में अचो तो दरबार खुदा में हलूं या अल्लाह ओ मुझा करीम रब गुनाहन माफ करण जे ला गुनाहन के माफ करण जे ला मोटाए तो जातो पंहिंजी जगह ते गुनाहन के माफ करण जे ला सरकार जे दर जो दस छो ॾिनई
पहिरो सवाल हाणे इते जेको न वेचारो मिस्कीन गदह गाॾे वारो हो उन जे अखड़ियुनि में लुड़क अची उन दाह कई मौला साईं सैयद नसीरुद्दीन शाह वटि त 2 लख बि आहिनि टिकेट वठी 3 लख मदीने हलियो ईंदो मुंहिंजो छा थींदो मां त मदीने नथो अची सघां आशिक दाह कई कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में गलत कहते हैं मेरे आका तो रहते ही हैं आशिकों के सीने में लतीफ सरकार ने लतीफ सरकार खां पुछो सोहणा मां त गरीब हां मूं वटि पैसा कोन्हनि भला हिन लफ़्ज़नि में ओ मुझे वस में हुजे मां उॾामी अचा मुंहिंजा सोहणा नबी तुझो दरड़ो ॾिसां मुझे वस में हुजे थोड़ो हलायूं नात खे है मां उॾामी अचा मुझे वस में हुजे मां उॾामी अचा मुंहिंजा मिठड़ा नबी तुझो दरड़ो ॾिसां मुझे वस में हुजे जंहिंजी तमन्ना है चे ओ मुझे वस में हुजे मां उॾामी अचा मुझा दिल पर नबी तुझो रोज़ो ॾिसां मुझे वस में हुजे दिल रोज़ मदीनो मदीनो करे सुन तुझो नाम ॿुधी मुझी दिलड़ी ठरे दिल रोज़ मदीनो मदीनो करे तुझो नाम ॿुधी मुझी दिलड़ी ठरे दिल मुझू इहे पई दुआऊं घुरे दिल मुझी इहे पई दुआऊं घुरे अची मां भी सजण तुझी चाउठ चुमा मुझे वस में हुजे मां उॾामी अचा मुझे वस में हुजे मां उॾामी अचा मुझा सोहणा नबी तुझो रोज़ो ॾिसां मुझे वस में हुजे कुराड़ो छा थो चवे मता हसरत ही मुझी रहिजी वञे ॾिसां जीअर मदीनो पोसाह वञे मता हसरत ही न रहिजी वञे ॾिसां जीअर मदीनो पोसाह वञे छो तुझे नाम बिना नथो को नाम बणे तुझे नाम बिना नथो ॿियो नाम बणे अचा मां भी अची दीदार कयां मुझे वस में हुजे मां उॾामी अचा मुझे वस में हुजे मां उॾामी अचा मुझा सोहणा नबी तुझो रोज़ो ॾिसां मुझे वस में हुजे तुझे सिक में सजण मुआ नात लिखी जो यो रियाज चवे यादात मिली पवे मुझे सजण साईं भाग खुली पवे मुझो सजण साईं भाग खुली तुझे दरजी अची मां बुहारी ॾियां मुझे वस में हुजे हाणे वस नाहे हालो गरीबिया 3 लख रुपया नाहिन जो टिकेट आण्या हालो गरीबिया हाणे तरे मुस्तफा ते कीअं पहुचा सोहणे लतीफ हेॾो दाह कई त परेशान छो थियो कह दाह कई
चौ कहदा कई सोना लतीफ परेशान न थिया तो बियो छा थिया 2.5 लाख किथों आणिया मां तो गरीब हां वीजा किथों मिले टिकट किथों आणिया लतीफ सरकार दाह कई न न न तोखे वीजा जी जरूरत ना है तोखे टिकट जी जरूरत ना है सोना जे जरूरत ना है तो यार किथे मिलंदो लतीफ सरकार चयो तो बुध तो मां तो बुधाई तो यार किए ऐं किथे मिलंदो के बेजड़ा बिडू अल्लाह के दूर बे औदा सुपरी के बेजड़ा बिडूर के दूर बे औदा सुपरी के चढ़न चितते के विसरन नमूर जिय में कुंडी पूर तिय मूसी बना सुपरी सोने लतीफ सरकार फरमायो तुझे जिस्म जे उते पहुंचण जी जरूरत कान्हे रुगी दिल जो कनेक्शन मिला तू न तो पहुंची सकी मजबूर है न यार तो पहुंचण ला मजबूर ना है तू मजबूर है ना महबूब तो मजबूर ना है तो वट पैसा ना है पावर ना है यार वट तो पावर आ तू न रुगी दिल जे कोठी के सिधो कर ओ बुलिया ओ बुलिया ओ बुलिया जे यार नु मिलन चाही तो खोल अंदर दी गाला खोल अंदर दी कोठी अर्ज पे कयम कुरान करीम जे आयत जो मुझे बेनियाज रब ये कोन चयो तब जने तमा गुनाहन जा अंबार कयो मुझे काबे जे सामो अचो चई सके तो मुझो बेनियाज रब उन जी मर्जी हुई रब ये कोन चयो तो मुझे मुस्तफा जे मस्जिद नबवी में अचो मस्जिद नबवी जो जिक्र भी ना है जने उते पहुंचदे खोड़ यार मिलदे चवंदे तो हुजूर जो ख्याल न कर मस्जिद नबवी जो ख्याल कर अल्लाह अल्लाह उन दोस्तन के खुदा शला हिदायत नसीब फरमाए बेनियाज रब फरमायो गुनाहन जा अंबार करी मुझे यार जे दरते च हालांकि रब के खबरा तो मुझो महबूब तवज्जो कर रब के खबरा काबे जे नाले रब न चयो काबो कयामत तई रहण वारो आ मस्जिद नबवी ला रब न चयो हालांकि मस्जिद नबवी कयामत तई इन जगह ते रहण वारी आ हुजूर ला रब चयो खुदा के खबरा त मुझो महबूब हिकड़े दी मां रब जे हुक्म के लबैक चवदे इन ज़ाहिरी दुनिया के अलविदा चे पाजे करीम रब जे दरबार में इंदो मौला ओ मुझा मौला इहो राज कहड़ो आ आशिकन राज ता पर्दो खणी बुधायो त ओ भोलड़ा छो न तो समझी त रब काबे जे नाले छो न चयो छो न तो समझी रब मस्जिद कुबा जे नाले छो न चयो पहरी मस्जिद ही इस्लाम जी छो न रब मस्जिद नबवी नाले चयो रब पाजे महबूब जे नाले छो चयो इन करे चयो जो काबे जो बियो काबो जो काबे जो गुलाम बियो चो काबे जो बियो गुलाम नथो थी सके मस्जिद नबवी जो बियो नकल नथो थी सके मस्जिद कुबा जो बियो नकल नथो थी सके जिथे आहे उते हुंदी बे पासे नथी थी सके बेनियाज रब के खबरा त मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना उहे आशिक उहे परवाना जेके मां रब सा प्यार था कन मुझे महबूब सा प्यार था कन उनन जो कनेक्शन मुझे मुस्तफा सा मिलला उहे जिते भी हुंदा दीवाना मदीने न था पहुंचन गुनाहन जा अंबार खणी कामिल मुर्शिद जे दरबार में पहुंचा रोई हथड़ा खयो मुर्शिद हथड़ा गद खणी अल्लाह जे दरबार में अर्ज कयो ओदे मदीने वाले मीर जा लुड़क रब रद न कया इते कामिल मुर्शिद जा लुड़क मदीने वाले कबूल कया मदीने वाले जा हथड़ा मुझे रब जे जात कबूल करे
सिलसिलो सिलसिलो जॾहिं मुसलमान पंहिंजे मुर्शिद सां हथ मिलाईंदो आहे उहो हथ दस्तगीर दिलबर जे हथड़े ताईं पहुचंदो आहे उहो हथड़ो काॾे वेंदो आहे चो मदीने जे मीर जे दरड़े ते पहुचंदो आहे मदीने जो मीर काॾे मिलाईंदो आहे चो पंहिंजे मालिकनि सां मिलाईंदो आहे अजीज़ाने मन अल्लाह ताला जे कुरान करीम जी आयत जो अन्या जेको पहिरो मां अर्ज कयो रहिजी न वञे किथे अल्लाह ताला फरमायो मई यहदिल्लाह फहुवल मुहतद वायदे मुताबिक बाकी 5-6 मिनट इंशाअल्लाह वायदो पूरो कंसु मई यहदिल्लाह फहुवल मुहतद व मई युद्लिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा तवज्जह कजा जेते अल्लाह राजी थे उनके हिदायत वारो बनाए जेते अल्लाह नाराज थे ओ उनके केर न लभंदो आ बी हर शय उनके लभंदी दौलत भी मिलंदी कुरान दे निहार रब इए न चयो त तोखे नमाज न मिलंदी रब इए न चयो तोखे रोज़ो न मिलंदो रब इए न चयो तोखे कुरान न मिलंदो जेते मां नाराज थींदो हा उनके भले नमाज भी मिले भले कुरान भी मिले भले रोज़ा भी रखे भले हज भी करे मौला छा न मिलंदो रब तो चवे जेके मुर्शिद ऐं वली न मिले पक समझो त मां रब इन सां राज़ी न आहियां दलील बुध वली मुर्शिदा कुरान में हिकड़ी जगह ते आयो आ कुरान में गालायो कुरान में हिकड़ी जगह ते अन्या भला पोयो खणा कौसर कुरान में हिकड़ी जगह ते आयो आ बी जगह ते नाहे छाजे करे कौसर छाहे जो आबे कौसर जेड़ो पानी बियो को पानी चो कौसर कुरान में एक भेरो बियो दफो न आयो आ छो त कौसर जेड़ो बियो दुनिया जो को पानी ना है खातमुन नबीयीन कुरान में एक दफो आयो आ बे जगह ते कोन आयो आ छो त मुल नबी त 1,24,000 मगर चो हुसैन जे नाने जेड़ो बियो कोई चो हुसैन जे नाने जेड़ो कोई बियो ना है सुने हसन जे नाने जेड़ो बियो कोई ना है खातमुन नबीयीन एकड़ो दफो आयो आ मुझे मुस्तफा जेड़ो बियो ना है वली मुर्शिद कद हिकड़ी जगह ते एकड़ो दफो आयो आ राज केड़ो आ दिल जा कन खोले बुध सीता वारा हे फकीर सजन साईं जो गुलाम आखिरी नरुगी न्यापो थो जे पर तुझे दिल जा कन खोलण थो चाहे दिल जा कन खोले बुध जा वली मुर्शिद हिकड़ी जगह ते आयो आ कुरान में भी जगह ते किथे भी न आयो आ हाने जरा अच रब जे दरबार में हल मौला कौसर हिकड़ी जगह ते समझ में अचे वयो आबे कौसर बियो ना है मुजा मौला खातमुन नबीयीन हिकड़ी जगह ते समझ में अचे वे तो बियो को खातमुन नबीयीन ना है मौला वली मुर्शिद हिकड़ी जगह ते बी जगह ते ना है वलियत दुनिया में 1000 वलियत दुनिया में करोड़ मौला राज केड़ो आ रब फरमाए रहो आ जे कदे मुझे राज के गोलण तो चाही जदे राज के गोलबो आ त चो राज ला कुछ राजन ता पर्दो खणनो पवंदो तैयार ही ज़हनी तौर ते बुध जदे राज गोल जदे न गोलबो आ पेट्रोल त जमीन जा तह मथा चीरना पवंदा हन या न जवाब ॾियो चीरना पवंदा हन जेका शे गोलणी पवंदी आ त कुछ न कुछ आए है छो त मां न तो चवा लतीफ तो चवे लतीफ छा तो चवे समुंद्र जे सतह ते अल्लाह मोती की न मिलन समुंद्र जे सतह ते मोती की न मिलन जन के सिक मोतिन जी उहे काहे पवन कुनन से लाल पिया मंझ पाताल जे सजी उम्र वेठो हुजो समुंड जे किनारे हा छोलीअ में का सिप अचे वई नसीब थी वई त ठीक आ पर जेकॾहिं मोती लहणा थई त समुंड जे कुनन में घेणो पवंदो जे आशिकन जा राज ॻोल्हणा थई त आशिकन ला उन्हनि राज़न में लहणो पवंदो
मुझा करीम रब वायदो कयो थम पूरो करण जी तौफीक अता फरमा। मुझा करीम रब वलिय मुर्शिदा हिकड़ो दफो कुरान में वलियत तुझा करोड़े लखे, लेकिन मुझा मौला राज केड़ो आ? अल्लाह फरमाए तो न राज ता भले पर्दो खणो। मौला किए खणो? रब फरमाए तो इन फी खल्क़ि समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैल वन नहार लआयातिल लिउलिल अलबाब। 2-3 मिनट जे वधीक थी वजन बारे खां छो तो मां कुरान पढ़ण जे मूड में रुगी कुरान पढ़ण जे मूड में। मौला तुझे राज़न ता पर्दो किए खणो? असां खे त अकुल ही कोने को समझ काने। मौला ये राज़ मिलन। अल्लाह चवे तो तोखे खबर ना है इन फी खल्क़ि समावाति वल अर्द बेशक आसमान के मुंह पैदा कयो आ, जमीन के भी मुंह पैदा कयो आ। वख्तिलाफिल लैल वन नहार दीह के भी मां बनायो, रात के भी मां बनायो। दीह जे अचण में भी राज, रात जे थियण में भी राज। हां मुझा मौला अल्लाह फरमाए तो लआयातिल उलिल अलबाब उन में राज जरूर आहिन, पर सबको नथो जाने उहे जानदा जेके अकुल वारा हुंदा। लआयातिन रब जो कुरान खोल लआयातिन दीह में भी राज हन, रात में भी राज, जमीनुन में भी राज, आसमानन में भी राज। रब चे तो बनाया मुहन लेकिन राज जान दो केर कोने को उहो जान दो आ जेको अकुल वारो। अचो रब जे दरबार में मौला अकुल वारो असां वट उहो आ जे वट पैसा जाम हन, पर्सनैलिटी घणी आ, अकुल जो वडो आ, मानुन के ठगण जो मुड़स मानु आ। अल्लाह चवे तो तुजो जावियो आ, मां रब जे कुदरत जो पंहिंजो जावियो। मौला तो वट अकुल वारो केरा? मुझे बेनियाज रब जे ज़ात बाबरकात फरमायो। मां अल्लाह जे ज़ात वट अकुल वारन जो निशानियूं बुध मौला कहिड़ियूं आहिनि। अल्लाह फरमाए तो पहिरीं निशानी उन्हनि जी जेके मुझे राज़न खे ॼाणनि था, ज़मीन जे राज़न खे ॼाणनि था, आसमान जे राज़न खे ॼाणनि था, रात जे राज़न खे ॼाणनि था, ॾींहं जे राज़न खे ॼाणनि था। मौला उन्हनि जूं निशानियूं पहिरीं निशानी ॿुधो। अल्लाह फरमायो यज़कुरून मुझे बेनियाज रब फरमायो मुझे राज़न खे उहे ॼाणदा जेके रात ॾींहं तू ही में हुंदा। छा में हुंदा? ॻाल्हाए छा में हुंदा? मां अल्लाह जा ज़ाकिर बाना हुंदा, मां रब जो ज़िक्र कंदा हुंदा। मौला कहिड़ी सूरत में ज़िक्र कंदा हुंदा? उन्हनि वटि बच्चा कोन हुंदा, ॿार कोन हुंदा, दुनिया कान, रब जो सभु कुझु हूंदो। मौला कीअं कंदा? अल्लाह फरमायो क़ियामन क़ुऊदन व अला जुनूबिहिम। खोल रब जो कुरान। मुझे बेनियाज रब फरमायो मुझो ज़िक्र अहिड़ो उन्हनि खे मज़ो ॾेई छॾींदो आहे, अहिड़ी मुंहिंजे ज़िक्र जी चासनी चखी वेंदा आहिनि। जॾहिं उहे चखी छॾींदा आहिनि, बीठा हूंदा आहिनि तॾहिं बि तूं ही तूं, वेठा हूंदा आहिनि तॾहिं बि तूं ही तूं, पर जे पासे भर लेटिया पिया हूंदा आहिनि तॾहिं बि तूं ही तूं लॻी पई हूंदी आहे। एडो सचल सॾु करे दाह कई ओ जह दिल पीता इश्क दा जाम, जह दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मुताब। हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, जह दिल पीता इश्क दा जाम, जह दिल अल्लाह जह दिल मौला जह दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम। हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। मस्ती दे विच मुँह बुझाए मस्ती दे विच मुँह बुझो मिलिया, मस्ती दे विच मुँह बुझो मिलिया। अल्लाहू मस्ती दे विच मुँह बुझो मिलिया, हस्ती हो हराम। ओ जह दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम। हक मौजूद सदा मौजूद।
कुरान के टाइम थो दिया अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह जे राज़न के जानन था राज़न के जानन था ज़मीन जे राज़न के आसमान जे राज़न के ॾींहन जे राज़न के रातन जे राज़न के सभिनी के जानन था केर मौला अकुल वारा निशानियों अल्लाह फरमाया पहली निशानी मुझा ज़ाकिर बाना जिक्र करण वारा मौला किया कंदा बीठा हन जिक्र में बैठा हन जिक्र में लेटिया पिया हन जिक्र में जेडी मल टई निशानियों दिठियोसी पो चयोसी हक पीर मिठा तुझा तीर तिखा सब तरीका हक वारा सभनी तरीकन जो जिक्र भलो पर नक्शबंदी तरीके जो फैज़ ही निरालो हथ कार दे दिल यार दे सुतो पे जो रुगी दिलड़ी दे ख्याल करे सुमी पो कादरी तरीके जे जने आखिर में इंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अल्लाह अल्लाह हू हक हक चवण खा पो हिय गुम थी दो यानी नफी असबात हेडा वरी कादरी में अचदा उथ दे पहरो ही धक्को इते हल पुट छा याद कंदे अजीजा ने मन इश्क जी मंजिल आगे आगे काजिया केड़ा मसला दसेंदे अल्लाह ताला जे ज़ात कुरान करीम में फरमायो मां अल्लाह जे जिक्र के मां अल्लाह जे जिक्र करण वारा सुबह मजंद शाम रात दी उठंदे वेहंदे मुझे राज़न के जानन था अच त हलऊं अल्लाह जे कामिल वली दे कहंदे हलऊं जो सैयद जमायत अली शाह दे सैयद दे हल न भला सोना सैयद जमायत अली शाह लखर जा मुरीद थे करोड़े मुरीद थे इन राज ता पर्दो त खण कौसर जी भी खबर पई एक दफो आई बियो दफो न समझ में अची वयो त कौसर जेका है इन जड़ो आबे कौसर जड़ो बियो पानी कोने खातम नबीयीन भी समझ में अचयो वली मुर्शिदा समझ में न तो अचे आयो एकड़ो दफो आ बियो दफो कोन आयो राज केड़ो आ वली मुर्शिद बई गडल एकड़ी जगह ते सोने जमायत अली शाह फरमायो पान फरमाए बच्चा तू देर न कर अल्लाह अकुल दिनो थई कलम भी खण पेन भी खण अबजद जो हिसाब कर वाह लाम या वली मीम रा शीन दाल पान फरमा इन सतनी अखरन जी अबजद जेडी मल कढंदे त पूरा 590 थींदा घणा थींदा घणा थींदा अखर सत वरी बुधो वाह लाम या वली मीम रा शीन दाल वली मुर्शिद सतनी अखरन जी अबजद जानी तो तावीज़न वारो हाणे कढी वठ भले 590 सुना पो अगते पाण फरमायो लिख पन्ने ते सही छा लिखा लिखो सैयद छा लिखो सैयद लिखो सी अगते लिखो अब्दुल कादिर लिखो सी अब्दुल कादिर फरमायो अगते लिखो जीलानी सैयद अब्दुल कादिर जीलानी अखर गणत घणा थी विया अलाए केतरा अखर थी विया ओडा वली मुर्शिद याने वली भी आहे मुर्शिद भी आहे कुरान में एकड़ो दफो आयो आ राज केड़ो आ पाण फरमाए सैयद अब्दुल कादिर जीलानी जा अंग कढंदे वली मुर्शिद जा 590 त सैयद अब्दुल कादिर जीलानी जा भी 590 पूरा लगा पया थई याने वली दुनिया में अणखुट पर रब जे को अब्दुल कादिर के मकाम अता फरमायो उन जो शान ही निरालो आ तो दिल खोले चो न कहे अमीर जा न कहे वजीर जा चो न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी मुरीद सुने दस्तगीर जा न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी मुरीद सुने दस्तगीर जा सदे दिस यार तू आई दिल सा पुकार तू सदे दिस यार तू आई दिल सा पुकार तू पहुंची भी तो पलक में पीरने जो पी ओ मुझे बस में हुजे
मां उडामी वञा मुझा सोहना आका तुझो रोज़ो दिसां मुझे बस में हुजे दिल रोज़ो मदीनो मदीनो करे दिल रोज़ो मदीनो मदीनो करे शल रब मुझी का किस्मत करे अच्छा बचड़न साण सभिनी के गडे अच तुझे अंगण जी चाउठ चुमा मुझे बस में हुजे।